सिंधी लोक दास्तान ऐं सिंधी जी तारीख़ जो हिकिड़ो दास्तान उमर बारवी। बेबी थकजी पिया आहियो? हा राणी, ॾींहों ॾींहुं कमु वधंदो पियो वञे। प्राइवेट नौकरी करणु हाणे अज़ाब बणिजी वियो आहे। नौकरी त आहे ई अज़ाब। घर घाट छॾे इंसान खे दर परदर थो थियणो पवे। तुंहिंजी नौकरी त सुठी आहे न राणी, आराम सां घर में वेठी आहीं। आराम सां त वेठी आहियां, पर घर तो मुझे परे आहे न। आना तो परदेस में न। परदेस? चली कहिड़ो परदेस? सुबुह जो हितां निकिरजे त सिज लथे खां पहिरीं तुंहिंजे थर। पर हितां निकिरणु सवलो त कोन्हे न। अम्मा बीमार हुई त अबे सेठ खां उधर खईं हुई। सॼो उठ गड़काए वियो, पर कर्ज़ जी काती मुडी कोन थी। जेसिताईं उहो कर्ज़ थो ओसिताईं अबाण सथव वरी रकम ॾींदा बीबी। तूं फिकर न कर, सभु ठीक थी वेंदो। हा ठीक त थी वेंदो, पर अलाए जेकॾहिं आउं अव्हां लाइ चांहि काढ़े अचां। थोरो तरस थी पोइ आउं भली कमु करियां। हा ठीकु आहे। ऐं हा, को आयो वयो? लाइट वारा आया हुआ। मूं चयो त सुबुह 10 बजे अचिजो, बीबी ऑफिस वियल आहे। हा, लाइट जो बिल हिन महीने न प्यारियो आहे न। फिर बस ॿियो त केरु न आयो न। ठीकु आहे, तूं भली वञी कमु कर। जी कॉल कई हूंदी। तू अटेंड ही न पियो करे। हाँ, आप थोड़ो मसरूफ हो। इसके इम्पोर्टेंट मीटिंग हुई। छा?
वॾा माण्हू आहियो, असां ग़रीबनि लाइ वक़्तु थोरी आहे असां वटि। हुकुम कहिड़ो कंदसि, बसि हिकु अर्ज़ु कयो हुयो मां खे, रुॻो मां विसारे छॾियो। ॿुधायो हुयो न तोखे त हिन पघार मां कुझु पैसा घर घुमाए छॾिया, सो हिन महीने जा कुझु बिल रहिजी विया आहिनि, मोबाइल ऐं लाइट वग़ैरह, उन लाइ कुझु पैसनि जी ज़रूरत हुई। कॾहिं? घणे बजे? आउं यादि ॾियारियां? घणे वॻे? आउं ठीक 11 वॻे कॉल कंदसि। बाय। अव्हां लाइ चांहि काढ़े छॾी अथमि। हा ठीकु आहे, आउं थोरो फ्रेश थी अचां। ठीकु आहे। जी बीबी। हेलो मारी, ओ मारी, मम्मा, हेलो हेलो, हाँ मारी, तू ठीक तो नहीं बनती है? हाँ के दादी नथी वियाइन मारी, तू ॻाल्हाई नथी असां सां, असीं सभु तोखे ॾाढो ठाता आहे, तुंहिंजो बाबो त तोखे यादि कयो, ॿारनि खे आलोयो पवे, मां बि तोखे ॾाढो थी यादि कयां, सुठी पई न धीअ? हाँ तव्हां जे घर में चांवरनि जी मानी बची, तुंहिंजे पीउ उहा न खाधी मानी, छो? चई तुम्हारे ईंदी न उल्टी जी खाईंदासीं, तोखे वणंदी आहे न चांवरनि जी मानी, इन लाइ बि चई तूं कॾहिं ईंदीअ मारी? ॿुधा न कॾहिं ईंदीअ? हाँ तूं मोटी अचे न दोस्त मारी, एॾा ॾींहं थी विया आहिनि, असीं सभु तोखे ॾाढो था यादि कयूं। अच्छा मां हली हाणे, पंहिंजी फिकर जी आज़ादी, चलो फोन रखा थी। केरो? मारू मारवी छा? मारवी का फोन हो, मुझी माँ मुझे याद भी कयो। हाँ अम्मा हूंदी, खैर तू वञ चाय खणी अच मुंहिंजे लाइ। जी हिकिड़ी ॻाल्हि पुछां मां खां बीबी? हाँ पुछ। तव्हांजी मां तव्हांखे मारवी छो पे चयो? उन लाइ त मुंहिंजो नालो मारवी आहे। मारवी केॾो न सुठो नालो आहे, पोइ मारिया छो था सॾायो? मारवी पुराणो नालो आहे, जहिड़ो करे
जाई छोकरी जो नालो हुजे उन लाइ वो पंहिंजो नालो मटाए मावी का मारिया रखे। आई ॻाल्हि सम्झ में? छो त मारिया खां मावी नालो हद दर्जा भलो आहे। नालो मारिया सुठो आहे या मावी? तो थरी जी आही न इन लाइ तोखे मारवी नालो वणे थो। छा मारवी सिर्फ थर जी आहे? छा मारवी समूरी सिंध जी सूरवी नाहे? बिल्कुलु समूरी सिंध जी आहे, पर मूंखे मारवी खां मारिया नालो वधीक वणंदो आहे। ऐं उहे बि मूंखे मारवी सां का बि वाबस्ती कोन्हे। वो के हद ताईं हिकु बेवकूफ़ छोकिरी हुई। बेवकूफ़ त असीं आहियूं जो हुन सियाणीअ खे सम्झी न सघिया आहियूं। मारवी त ऊंचे ॻाट जो नालो आहे। हर के माण्हू जी पंहिंजी सोच आहे। अव्हांखे मारवी जी कहाणी जी ख़बर आहे? हा, मूंखे छा सॼी दुनिया खे ख़बर आहे। हुन वक़्त जे बादशाह खे चयो त मूंखे वेस वॻा ऐं महल माणियूं कोन था खपनि। भला ॿुधाए को अकुल वारो ईअं कंदो? हू वाकई बेवकूफ़ हुई, छो जो वेस वॻनि ऐं महल माणियुनि साम्हूं तुंहिंजी असमत जो सौदो न कयनि। साम्हूं पंहिंजी इज़त, आबरू ऐं लदी खे न विकियो। मुंहिंजो मतिलबु इहो न हो राणी, पर अॼु जो दौर मटिजी चुको आहे। हाणे समाज जा रवैया बदिलजी चुका आहिनि। कीअं तोखे सम्झायां? मारवी हुई सुठी हुई, पर अॼु जे दौर जी नारी जी को आइडिया नथी बणिजी सघे। अॼु जी ज़रूरतूं सोशल स्ट्रक्चर ॾाढो बदिलजी चुको आहे। उहा त मूंखे ख़बर नाहे त कहिड़ो दौर अची वियो आहे, पर जेसिताईं मूं बेअकुल जी सम्झ कम थी करे उन मुताबिक़ मारवी हर दौर जी सुठाई जी निशानी आहे। का बि औरत मारवी बणजण में फ़ख्र महसूस कंदी आहे। अव्हां मारवीअ जो नालो ॿुधो आहे, संदसि कहाणी शायदि नाहे ॿुधी। ॿुधी त अथमि त जेके ॻोठ में हिकु छोकिरी रहंदी हुई जंहिंजो नालो मारवी हो। उहो ॻोठ भालवा हो जंहिंमें माडोई ऐं पालणी रहंदा हुआ। माडोई मारवीअ जी माउ ऐं पालणी संदसि पीउ हो। मारवी ॼाई त संदसि सूंह सॼे राज में सभिनि खां सस हुई। संदसि पाड़े में रहंदड़ हो। मारवीअ खे बालकपण खां सोचियो त हू साणसि पढ़ंदो। पालणी जॾहिं इनकार कयो त हू उन वक़्त जे बादशाह उमर सूमरे जे दरबार में वियो ऐं खेसि मलिक जी हिन निंगरीअ जी सूंहं जो चर्चो ॿुधाई। उमर बादशाह अणॾिठी मारवीअ ते आशिक़ थी पियो ऐं वेस मटाए पुठ ते चढ़ी भालवा लाइ निकितो। उन ॾींहुं मारवी पंहिंजी सहेली सां गॾु घड़ा खणी खूह ते पे वई।
वेंदसि, किताब कोन वेंदसि। ॿुधायां पई तोखे, वञणो त हर न्याणी खे पवंदो आहे, पंहिंजे माइटनि जो घर छॾी मारे। हिकु ॾींहुं तूं बि हली वेंदीअ, ऐं उहो ॾींहुं मुंहिंजे मरण जो ॾींहुं हूंदो, यादि रखजांइ, जंहिं ॾींहुं मूं मलीर छॾियो। तूं केॾांहुं वेंदीअ? तुंहिंजो खेत बि त मलीर जो आहे। छोरी ॾिस मूंसां अहिड़ा भोग न कर, हल देर पई थिए, हल त घर हलूं। को न्यारो मुसाफ़िर हूंदो, पाणी पीआरे। जिते खेसि कैद में विझी छॾियईं ऐं हिन कैद में मारनि लुछंदी रही, रोईंदी रही, पंहिंजे माण्हुनि खे सारींदी रही। तुंहिंजी सुअण जो क़दुरु कयो आहे, तोखे हिते वठी आयोसीं। हाणे तूं राणी जी मुंहिंजे महल में राज कजे। मेहरबान थी, तू तो खुश थी।
मिट्टीअ जी ठहियल आई जो बादशाह भिकारी पई। उमर मुझे मारन जी इहा रीत नाहे जो सोन ते सेण मटाई। मासूम के खेत में बेड़ियों पाराई वई।
हिननि ज़ंजीरुनि तुंहिंजी सिक ऐं सार खे कुझु त झको कयो हूंदो। छा पई सोची मारवी? मुंहिंजनि माण्हुनि जी सिक ऐं सार त मुंहिंजे रूह सां ॻंढियल आहे। मुंहिंजे मन में रुगो मुल्क मलीर जी सार थी सुमरा। मुंहिंजो दम उन्हनि झूपड़ियुनि में अटकियल आहे जिते मुंहिंजा बाणा आहिनि, जिते मुंहिंजा बाणा आहिनि, बाणा आहिनि मुंहिंजा। बाक़ी ये मिट्टी ऐं मांस अथई तुंहिंजी क़ैद में। छा तूं राणी थी मुंहिंजे महल में नथी रहण चाहीं? मुंहिंजी बाहुनि में तुंहिंजूं ही बेड़ियूं आहिनि, पर मुंहिंजी दिलि में पंहिंजे महबूब जूं कड़ियूं आहिनि। सनी सुईअ सां सिबियल अथई सुमरा। हैरत आहे मूंखे त ही धन दौलत, ही सुख सहूलियतूं, ही महल मारियूं, ही वेस वगा, ये सब तोखे न खपनि? न खपनि मूंखे ही तुंहिंजा वेस वगा, ही रेशम जा पट। न खपनि मूंखे तुंहिंजा ॻह गटा। मूंखे कुझु न खपे सुमरा, मूंखे कुझु न खपे। मूंखे पंहिंजो मुल्क खपे, मूंखे पंहिंजो मुल्क खपे। ॾिस बादशाह, थी सघे त मुंहिंजे जीअंदे पंहिंजे मुल्क मौके जेकर हिन में तुंहिंजे शान जी घटिताई थिए थी त मुंहिंजे मोए खां पोइ मुंहिंजो मण मलीर मोकिलिजे। मूंखे कफन मुंहिंजी अपाणी लोहीअ जो ई ॾिजा। जीअं लॼाए थी पूर जा सुमरा।
चुकी कमर भड़जी वई हुन औरत जो मान मथाऊं कयो हाणे ॿुधाए मारी चढ़ी हुई या हुनखे सम्झण वारा हेलो हेलो क्या हाल है? ठीक है ना हाँ मेरे गाँव में तेरे कहीं से तो कैसा बुरे आवाज कर हाँ और ये क्या प्रोग्राम है? प्रोग्राम फिर फ्री बजे मेरे तुरंत की एंट्री करियो अच्छा छो को प्रॉब्लम है? हाँ प्रॉब्लम आहे क्या प्रॉब्लम है? तोखे ख़बर नाहे जवाब रात ऐं राणी सॼी राति सुता न आहियूं छो लाइट कटी वई था लाइट बि न कटिजी पर अंदर में सदियुनि खां जेका ऊंधाई हुई उहा ख़तम थी वई क्या मतलब आऊं न समझे तोखे सम्झाइण जी ज़रूरत नाहे बस अॼु खां पोइ हिन नंबर ते कॉल न कजां हीउ नंबर हाणे मां जो चली छोकिरी तूं त मुंहिंजी अखियूं खोले छॾियूं तुंहिंजो बि एहसान आउं कीअं ठाहे सघंदसि जेकॾहिं इहो एहसान ॻाइणो अथव त मूं ते बि हिकिड़ो एहसान करे ज़रूरु राणी अमीर मारिया न तो मारी बणिजो हा हा आउं मारगी आहियां बल्कि असां सभिनी जे अंदर में जेका मारगी आहे बस हिनखे ज़िंदा रखणो आहे त जीअं को वक़्त जो उमिरि जवान पढ़जी तुंहिंजे धन ऐं दौलत वसीले लालचाए ऐं हिरकाए असांजी इज़तूं ऐं ज़िंदगी बर्बाद न करे जी अम्मा मूंखे ॾाढो यादि थी करे उन्हनि खां थी अचो हा ऐं वञा थी अची ऐं तूं बि वञ पंहिंजी मरी सभी कार सां गुज़ारिश आहे त स्टेज ते अची वञो मां डायरेक्टर साहब सां गुज़ारिश कंदुमि त पंहिंजी कार जो इंट्रो कराए छॾियो इंतहाई खुशी थी रही आहे शाह साईं जे हिन सिटुनि सां ऐं गुज़ारिश कंदुसि इहे न मारुनि रीत इहे न मारुनि रीत जे सेण मटाइनि सोन ते अची उमर कोट में कंदियसि कान कुरी पखन जी प्रीत माड़ीअ न मटिया ये नाचीज़ इन ड्रामे जो डायरेक्टर रफीदी साईं असांजो हिकिड़ो दोस्त जे ही ड्रामो लिखियो शाहनवाज भट्टी साहब के गुज़ारिश है तो वो भी स्टेज ते अचे उन लाइ तालियूं थी वञनि ऐं इंट्रोडक्शन कराईंदुसि मारी जी जेका सहेली हुई हुतां खां पहिरीं नंबर ते परी मुगल उन लाइ तालियूं थी वञनि उमर बादशाह जो दरबारी मुश्ताक चांडियो उन लाइ तालियूं थी वञनि हिकिड़ी मासूम थरी छोकरी उन मारिया जी जिंदगी के तब्दील करे छॾियो
वो आहे आयशा महक। मारू जी सहेली जेका घड़ा खणी खूह ते पहुती ऐं इंतहाई खूबसूरत डांस कई, रक्स कई, नृत्य कई, वो आहे सिद्रा शेख। शाहनवाज भट्टी साहब जंहिंजे कोशिश हुई। ॿियो दरबारी नूर मेमन साहब उनखां तारीफ़ हुई। हिकिड़ी पढ़ी लिखी छोकिरी जंहिं सभु कुझु विसारे छॾियो, सभु रिश्ता नाता उनजी का अहमियत ई न पई ॾिनई, पर उन खरी छोकिरी उनखे अहसासु ॾियारियो त रिश्ता छा थींदा आहिनि, जाती छा थींदी आहे, वतन छा थींदो आहे। उहा खूबसूरत आर्टिस्ट हया नूर उनखां तारीफ़ कई। बादशाह तो बादशाह हो, पर उमर बादशाह लाचार थियो, मजबूर थियो, बेवस थियो, चाहे अलाए छा करे पई सघे। पर हुन मारूई जी जेका कमिटमेंट ॾिठी, जेका पंहिंजे मारू सां जेका मोहबत ॾिठी, धरतीअ सां जेका हुनजी हुई लगाव हो, उमर बेवस थी। उमर फैसलो कयो त हाणे हिन जे सर ते पहुती सिंध जो खूबसूरत अदाकार जंहिं पंहिंजी ज़िंदगी में लातइदाद टीवी, स्टेज ऐं फिल्मूं कयूं आहिनि, उहो आहे मुंहिंजो प्यारो भाउ इसरार लगारी। हिन ड्रामे में जंहिं असिस्टेंट डायरेक्टर जो किरदारु अदा कयो, उहो आहे सनाउल्लाह मेमन। मुंहिंजी गुज़ारिश आहे